समा ॾिठियूं ख़बरुनि जी शुरूआत अहम ख़बर सां कंदासीं त इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन पारां सखर मीरपुर ख़ास प्रेस क्लबन ऐं सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट के सिंध हुकूमत तरफ़ां सालानो ग्रांट्स चेक ॾिना विया आहिनि। सखर मीरपुर ख़ास प्रेस क्लबन ऐं सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट लाइ 5 मिलियन रुपयनि जा चेक ॾिना विया। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु हो त सिंध हुकूमत समूरनि प्रेस क्लबन में सहूलतनि लाइ सहकार करे रही आहे। शर्जील इनाम मेमन जो चवणु हो त सहाफ़िन जे मसइलनि जो हल सिंध हुकूमत जी तरजीहनि में शामिल आहे। संदसि चवणु हो त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जूं हिदायतूं आहिनि त सहाफ़िन जा मसइला हल कया वञनि। शर्जील इनाम मेमन जो चवणु हो त पीपल्स पार्टी हमेशह मीडिया खे हथी ऐं वर्करनि जी बहितरी लाइ पॉलिसियूं ॾिनियूं आहिनि। अव्हांखे अपडेट कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां त इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन पारां सखर मीरपुर ख़ास प्रेस क्लबन ऐं सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट के सिंध हुकूमत तरफ़ां सालियानो ग्रांट्स चेक ॾिनो वियो आहे। सखर मीरपुर ख़ास प्रेस क्लबन ऐं सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट लाइ 5 मिलियन रुपयनि जा चेक ॾिना विया। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु हो त सिंध हुकूमत समूरनि प्रेस क्लबन में सहूलतुनि लाइ सहकार करे रही आहे। शर्जील मेमन जो चवणु हो त सहाफ़िन जे मसइलनि जो हल सिंध हुकूमत जी तरजीहुनि में शामिल आहे। संदसि चवणु हो त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जूं हिदायतूं आहिनि त सहाफ़िन जा मसइला हल कया वञनि। शर्जील इनाम मेमन जो चवणु हो त पीपल्स पार्टी हमेशह मीडिया खे हथी ऐं वर्करनि जी बहितरी लाइ पॉलिसियूं ॾिनियूं आहिनि। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन पारां सखर मीरपुर ख़ास प्रेस क्लबन ऐं सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट के सिंध हुकूमत पारां जेके सालाना ग्रांट्स जा चेक ॾिना विया आहिनि। सखर मीरपुर ख़ास प्रेस क्लबन ऐं सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट लाइ 5 मिलियन रुपयनि जा चेक ॾिना विया आहिनि। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु हो त सिंध हुकूमत समूरनि प्रेस क्लबन में सहूलतुनि लाइ सहकार करे रही आहे। शर्जील इनाम मेमन जो चवणु हो त सहाफ़िन जे मसइलनि जो हल सिंध हुकूमत जी तरजीहुनि में शामिल आहे।